और सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। अॼु कुझु अहम जेके डेवलपमेंट्स आहिनि उहे थियूं आहिनि। अॼु ख़ुदि जो नोटिस जो फ़ैसिलो जीअं त काबीना जी मंज़ूरी न वरिती वई आहे त 3 सीनियर तरीन जज कंदा, वॾो अहम फ़ैसिलो आहे। ऐं वज़ीर आज़म बि अॼु चयो आहे त वज़ीर आज़म चयो चीफ जस्टिस जे अख़्तियारात में कमी जे लाइ फौरी असेंबली में क़ौमी असेंबली में कानून साज़ी कई वञे। वॾा अहम फ़ैसिला इहे अॼु थिया आहिनि। उन ते मां कानूनदान आहिनि, पाण अकेडमिक आहिनि, कालमनिस्ट आहिनि, बैरिस्टर अली ताहिर मूंसां गॾु आहिनि। सर, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू वेरी मच मीर साहब, थैंक यू वेरी मच। अब मतलब तो ये फैसला काबीना का फैसला है कि अब सीनियर तरीन जज जो है ना सोमोटो नोटिस का फैसला करेंगे। आपको लग रहा है कि ये टकराव होने जा रहा है या हुकूमत जो है टकराव की तरफ जा रही है? सर, मैं ये समझता हूं कि टकराव तो एक बड़ा लफ्ज है, चूंकि ये जो आर्ग्यूमेंट आ रहा है हुकूमत की तरफ से सामने और जो एक्शन वो लेने की कोशिश कर रहे हैं, ये तो बड़ा इजीली स्ट्राइक डाउन हो जाएगा। इसके 3 या 4 चीजें हैं, हम उसको समझ लेते हैं। पहली बात तो ये है कि जो आर्टिकल 191 है जिसके तहत ये बिल लेके आया जा रहा है, इस बात में कोई शक नहीं कि पार्लियामेंट को उसके अंदर प्राइमेसी है, लेकिन उसकी जो एप्लीकेशन है वो रेट्रोस्पेक्टिव नहीं होगी। तो जो सुमोटो ऑलरेडी ले लिया गया है, जो बेंच ऑलरेडी तश्कील हो चुका है और जो सुन रहा है, इसके ऊपर तो उसकी एप्लीकेशन नहीं होगी। फिर सर, इसके अलावा दूसरी बात यह है कि आर्टिकल 184(3) जो है वो एक आईनी कमांड है और वो एक आईनी डिस्क्रेशन है जो सुप्रीम कोर्ट के पास है। उसको किस हद तक रेगुलेट किया जा सकता है एक स्टैट्यूट के जरिए, जो बिल आगे जाके एक्ट बनेगा उसके जरिए, ये भी फैसला फिर सुप्रीम कोर्ट ने ही करना है। और जाहिर है कि जब तक वो ये फैसला करते हैं तब तक ये जो इलेक्शन के ऊपर जो सुमोटो है, ये जरूरी तो नहीं है कि पेंडिंग रहे और ये वेटिंग में रहे। तो मुझे लगता है कि हुकूमत जो करना चाह रही है वो एक बेवजह की एक एग्रेशन है टुवर्ड्स द इंस्टीट्यूशन। बड़े उन्होंने रीजंस लिखे हैं जी कि अर्जेंट हेयरिंग नहीं लग रही और लोगों के लिए कर रहे हैं, लेकिन इन लोगों को शर्म नहीं आती कि पिछले अप्रैल से तुम लोग जो है हुकूमत में हो, आज तक तुम्हें याद नहीं आया था कि इस तरह की कोई अमेंडमेंट लेके आनी है। लेकिन जिस दिन आपको पता लगा कि सुप्रीम कोर्ट जो है वो कॉन्स्टिट्यूशन को इन्फोर्स कर देगी और कहेगी कि इलेक्शन कराओ जो कॉन्स्टिट्यूशनल टाइम फ्रेम है उसके अंदर अंदर, या अगर कोई डिविएशन है तो वो बेरस मिनिमम हो, तो आपको आज इंसाफ का तराजू याद आ गया। ये जो रश है, इससे भी हुकूमत के मेलाफाइड साफ नजर आ रहे हैं। इंतहाई अनपॉपुलर हुकूमत है और अगर इस अनपॉपुलर हुकूमत को कंटिन्यू करने दिया तो जाहिर है ये हर डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन से इस मुल्क के लड़ाई में ही पड़ेगी। सर, दूसरी, आज वजीर आजम ने कहा है चीफ जस्टिस के अख्तियारात में कमी, कौमी असेंबली में कानून साजी का मुतालबा उन्होंने कहा है। आपको पता है दूसरे सीनियर जो जजेस हैं उन्होंने भी ये चीज कही है, सोमोटो नोटिस पे उनका भी एतराजात हैं। क्या कहेंगे? आपको लग रहा है कि यही पोलराइजेशन जो सियासत के अंदर है, यही पोलराइजेशन जुडिशरी के अंदर भी है? नहीं सर, मैं चूंकि आज जिस वक्त मैं प्रोसीडिंग्स देख रहा था तो जमाल खान मंदोखेल जस्टिस ने ये कहा कि ये जब अटॉर्नी जनरल ने रेफर किया बिटवीन द डिसएग्रीमेंट, तो उन्होंने कहा ये हम जजेस का अंदरूनी मामला है, इस मामले को छोड़ें और आज की बहस के ऊपर आए। तो मैं समझता हूं कि ये अगर कोई इक्का दुक्का ग्रुपिंग बीच में है भी तो वो इतनी स्ट्रॉन्ग नहीं है कि वो इंस्टीट्यूशन को बहा ले जाए। और असल में जो काम है सुप्रीम कोर्ट का वो तो है कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन, वो काम उसने करना ही करना है और वो काम उसको करना चाहिए। हाँ, लाजमी बात है कि आगे जो है वो कोई और जो चीफ जस्टिस आएंगे वो अगर बेहतर समझेंगे तो असल में तो जो रूल्स बनाने हैं प्रैक्टिस और प्रोसीजर के, वो तो सुप्रीम कोर्ट नहीं बनाने हैं। और इन रूल्स को ज्यादातर मुल्कों में सुप्रीम कोर्ट को ये इख्तियार दिया गया है कि आप अपने डिस्क्रिप्शन के हिसाब से इन रूल्स को बनाएं। हाँ, अलबत्ता ये जरूर है कि पार्लियामेंट भी रूल्स बना सकती है, वो बनाए, बट ये जो रश है ये हमें नजर आ रहा है ये खास केस पे इफेक्ट होने के लिए सिर्फ, और कुछ भी नहीं है। ठीक है सर, दूसरी बात, अहम चीज यह है कि एक तो मुल्क के अंदर आपको पता है सियासी तौर और मुआशी तौर, अब तो अदालती बहरान भी मुल्क के अंदर बढ़ता जा रहा है। जो इदारे के लिए आपको पता है पार्लियामेंट के लिए, सियासत के लिए, रियासत के लिए बड़ा नुकसानदेह होगा। जी बिल्कुल, इस बात में कोई शक नहीं है, इस बात में कोई शक नहीं है और ये बड़ा अनफॉर्चुनेट है। और तभी मैं हुकूमत को कहता हूं कि होश के नाखून लें। आपका काम इलेक्शन करवाना या ना करवाना नहीं है, आपके ऊपर जो जिम्मेदारी है वो है कि लोगों को डिलीवर करें।
महंगाई जो है वो आसमान को छू रही है। पाकिस्तान के लोग दिन ब दिन गुर्बत की लकीर से नीचे गिरते जा रहे हैं और इनको सुप्रीम कोर्ट के साथ जो है वो एक टसल की पड़ी हुई है, सिर्फ इस वजह से क्योंकि ये चाहते हैं कि 2 सूबों के अंदर इलेक्शंस ना हो। हालांकि इलेक्शंस होना जमहूरियत के लिए और मुल्क के लिए शदीद जरूरत के हामिल। बड़ी मेहरबानी मोहतरम जनाब बैरिस्टर अली ताहिर साहब। नाज़रीन टेलीफोन लाइन ते ज्वाइन किया है बैरिस्टर आहिनि मोहतरम जनाब ज़मीर गुमरो साहब, मारूफ़ कानूनदान आहिनि, कंहिं तारुफ़ ऐं तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं कॉलमनिस्ट भी आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे सर, त अदख़ुस नोटिस जो फ़ैसिलो जेका 3 सीनियर तरीन जजिस कंदा, काबीना में मंज़ूरी, छा टकराव थियण थो वञे जुडिशरी ऐं गवर्नमेंट जो? न, वो आइन जे आर्टिकल 191 में लिखियल आहे त पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जो प्रैक्टिस एंड प्रोसीजर रेगुलेट करे सघे थी ऐं उन तहत ई जेको आहे सो इहो प्रैक्टिस एंड प्रोसीजर जेको आहे सो पार्लियामेंट कॾहिं सुप्रीम कोर्ट जो रेगुलेट न कयो आहे। उन करे हू लॉ ठाहिणो हो पार्लियामेंट खे, पर उहो लॉ अॼु ॾींहुं ताईं न ठहियो आहे। उन करे पार्लियामेंट जेको आहे सो लॉ ठाहिण जी कोशिशि करे रही आहे। उन में का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे त पार्लियामेंट नथी करे सघे। सही सर, तव्हां इन सां गॾु हिकिड़ो ॿियो अॼु वज़ीर आज़म बि चयो आहे त चीफ जस्टिस जे अख़्तियारात ते कानून साज़ी कई वञे ऐं कानून साज़ी जेको आहे पार्लियामेंट जे अंदरि थियणु खपे। तव्हां छा था सम्झो त वाकई छाजे करे त सियासत जे अंदरि बि पोलराइज़ेशन आहे, जुडिशरी जे अंदरि बि पोलराइज़ेशन आहे? हा, इहो जेको आहे सो घणे वक़्त खां ओपिनियन हले थो त सुप्रीम कोर्ट जो मक़सदु जेको आहे सो उहो सुप्रीम कोर्ट जा सब जज आहिनि, छो त आर्टिकल 176 में इहो लिखियलु आहे त सुप्रीम कोर्ट कंसिस्ट ऑफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान and such other judges as determined by the parliament। त उन में जेको रूल्स ठहियल आहिनि उहे पावर्स जेको आहे सो घणा बेंचिस जे फॉर्मेशन जा ऐं पंहिंजो सुओ मोटो जा त अख़्तियार कोन्हनि रूल्स में लिखियल, कॉन्स्टिट्यूशनल पेटिशन्स जा आहिनि आर्टिकल 184(3) में, पर उहे जेको आहे सो अख़्तियार जेको आहे घणे अरसे खां सुओ मोटो जा इस्तेमालु थींदा रहिया आहिनि, जेके पंहिंजो हींअर जेको फ़ैसिलो आयो आहे उन में बि इहो चयो वियो आहे त इन जो मक़सदु आहे त सुप्रीम कोर्ट इंपीरियल कोर्ट आहे ऐं जेका ॿियनि कोर्टनि जे जुरिडिक्शन खे जेको आहे इस्तेमालु करे थी। बुनियादी तौर ते एनफोर्समेंट ऑफ फंडामेंटल राइट्स हाई कोर्ट जुरिडिक्शन आहे आर्टिकल 199 में, ऐं सुप्रीम कोर्ट खे लिमिटेड पावर आहे त विदाउट प्रेजुडिस टू द जुरिडिक्शन ऑफ हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट कैन मेक ऑर्डर अंडर आर्टिकल 199 इफ देयर इज अ इशू ऑफ फंडामेंटल राइट्स एंड ऑफ पब्लिक इंपॉर्टेंस। त उन में जेको थियो आहे जुरिडिक्शन जेका सुप्रीम कोर्ट यूज़ कई आहे उन ते जेको आहे सो बिल्कुलु ओपिनियन आहे, बार जो बि ओपिनियन जेको आहे सो आहे त उहो जेको आहे सुओ मोटो जा अख़्तियार जेको आहे सुप्रीम कोर्ट एक्सरसाइज न करे, छो त बेसिकली हाई कोर्ट जी डिवीजन आहे ऐं इहो हाई कोर्ट जी पावर आहे, हाई कोर्ट प्रोविंस में अचनि थियूं ऐं इहो प्रोविंशियल पावर आहे। त उन जे करे जेको आहे इहो हींअर मसइलो थियो आहे त जेको चीफ जस्टिस जा जेके अख़्तियार आहिनि उनखे आर्टिकल 199 में पार्लियामेंट जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जे प्रैक्टिस एंड प्रोसीजर खे रेगुलेट करे सघे थी, पर उन प्रैक्टिस एंड प्रोसीजर खे रेगुलेट न कयो आहे। 1980 जा रूल्स ठहियल आहिनि सुप्रीम कोर्ट जा, उहो ई रेगुलेट कनि था। त मुंहिंजे ख़्याल में पार्लियामेंट जे करे लॉ आणण जो जेको आहे सो फ़ैसिलो कयो आहे त उहो लॉ कॉम्प्रिहेंसिव हुजे, त जेको आहे उहो हिकिड़ो स्टेटमेंट पढ़ियो आहे जेको उन में 2-3 सेक्शन्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में कॉम्प्रिहेंसिव लॉ हुजे, बेंचिस ते बि हुजे ऐं पंहिंजो सुओ मोटो जा पावर्स त न हुजनि घुरिजनि, एक्सरसाइज न कनि, छो सुओ मोटो जा पावर्स कीअं यूज़ कंदा ऐं जेके लॉ तहत कोर्टूं आहिनि उहे जेको आहे सो एप्लीकेशन्स ते यूज़ कंदियूं आहिनि। त कॉन्स्टिट्यूशनल पेटिशन जेकॾहिं अचे थी उहा ॿुधण जो बि आहे, उन में पब्लिक इंपॉर्टेंस जो इशू आहे या फंडामेंटल राइट्स जो आहे या उहो हाई कोर्ट खे ॾिसणु घुरिजे न, सुप्रीम कोर्ट जे रूल्स में बि इहो आहे त पहिरियों हाई कोर्ट तव्हां जेको आहे सो उनजो दरवाज़ो छो न खटकायो आहे, छो त उन में सुप्रीम कोर्ट जे आर्डर जे ख़िलाफ़ का बि राइट ऑफ अपील कोन्हे का। उहो बि जेको आइन जी आर्टिकल पंहिंजो आहे 10A उन में पंहिंजो फेयर ट्रायल इंक्लूड्स राइट ऑफ अपील। त इहे जेके इशूज़ आहिनि उहे हाणे गॾु थी विया आहिनि ऐं उन जे करे मुंहिंजे ख़्याल में जेको डिवीजन आहे उन ते ओपिनियन आहे इहो स्ट्रांग त सुप्रीम कोर्ट जूं जेके बेंचिस आहिनि या सो मोटो पावर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जी प्रैक्टिस ऐं प्रोसीजर खे रेगुलेट करे पार्लियामेंट अहिड़े नमूने सां प्रोविंशियल असेंबली जे हाई कोर्ट जे प्रैक्टिस ऐं प्रोसीजर खे जेको आहे सो आइन तहत रेगुलेट करे सघे थी। सही सर, हिकु ॿी हिकिड़ी तव्हांखो शइ पुछणी हुई त हे जेको कुझु सालनि खां वठी करे जेके बि फ़ैसिला सियासी आहिनि उहे अदालती मैदान ते, असांखे हिकिड़ो ई इदारो पावरफुल लॻे थो जेकी जुडिशरी आहे ऐं जुडिशरी या जुडिशल एक्टिविज़म बि आहे जेको मुदाख़लत थिए थी, जेकी इंक्रोच थिए थी, जेके इंतिज़ामी अख़्तियारात आहिनि उन्हनि में उन में ॾिसो टाइकोटॉमी आहे, पावर आहे, इंतिज़ाम आहे, पंहिंजा अख़्तियार आहिनि, जुडिशरी जा पंहिंजा अख़्तियार आहिनि ऐं
जेको आहे सो एग्जीक्यूटिव जा कैबिनेट जा पंहिंजा अख़्तियार आहिनि। टई जेको आहे सो पंहिंजो जेके आहिनि पिलर्स ऑफ द स्टेट, प्रोविंशियल लेवल ते या फेडरल लेवल ते, ऐं उन्हनि जा अख़्तियार जेको आहे सो टिनी पिलर्स जा विरहायल आहिनि। ऐं जेकॾहिं को इदारो कंहिं ॿिए जे अख़्तियारनि ते जेको आहे सो एनक्रोचमेंट करे थो त उहा आइन जी वायोलेशन आहे। ऐं इहा एनक्रोचमेंट जेको आहे सो इहो ओपिनियन स्ट्रांग थी वियो आहे त जुडिशरी जेको आहे, इवन तव्हां सिंध चीफ मिनिस्टर ॾिठो त सिंध में इहो चयो जुडिशरी जेको आहे सो एग्जीक्यूटिव जे पावर ते एनक्रोच करे रही आहे, एनक्रोचमेंट करे रही आहे। त इहो फेडरल लेवल ते बि इहो जेको आहे सो आहे त एग्जीक्यूटिव जे अख़्तियारनि में जेको आहे पंहिंजो इंटरफेरेंस कई वञे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि पार्लियामेंट में तक़रीर कंदे इहो चयो त जेको आहे सो जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो मक़सदु चीफ जस्टिस रुगो न आहे, पर उन में सुप्रीम कोर्ट जा सभु जज अची सघनि था। जॾहिं त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो मुस्तफ़ा इंटेक्स केस में त गवर्नमेंट जो मक़सदु रुगो प्राइम मिनिस्टर न आहे, पर कैबिनेट पूरी फ़ैसिलो करे। त हाणे उहे जेके बि मैटर्स आहिनि उहे सभु कैबिनेट में वेंदा आहिनि, जिते गवर्नमेंट जो वर्क हूंदो आहे। अहिड़े नमूने सां इहो ई जेको आहे सो तजवीज़ अचे पई त सुप्रीम कोर्ट में बि जेको आहे सो जेका इंटरनल जेको आहे रेगुलेशन ऑफ प्रोसीजर प्रैक्टिस, सही, उनखे इन बुनियाद ते इस्तवार कयो वञे। वॾी महिरबानी मोहतरम जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू तव्हां ॿुधो। ब्रेक जो टाइम छा, ब्रेक खां